पोड़े पोड़ीअ जी कोरोना चिंता। असां सभई कोरोना काल में निकिता आहियूं। असां सभिनी खे तरह तरह जी चिंताऊं हुयूं, पर जेको बुढ़ा बुढ़ी आहिनि, जेके पोड़ा पोड़ी आहिनि, उन्हनि जी कोरोना चिंता कहिड़ी आहे? मुलाज़ा फरमाईंदा। बुढ़ी चए थी पंहिंजे बुढ़े से कि ॿुधो था, ही कोरोना जी पगड़ियूं थी वयूं छा? ही ॿुधो था, कोरोना जी पगड़ियूं थी वयूं छा? हाँ हाँ सभागी थी वयूं, हाणे बस ॿारहों करण बाक़ी आहे। हाँ हाँ सभागी थी वयूं पगड़ियूं, हाणे बस ॿारहों करण बाक़ी आहे। ॿुधो न, ॿारहें सां गॾु गॾु 12 मासी बि करे छॾिजोसि। थोड़ी चए थी कि ॿुधो न, 12 सां गॾु गॾु 12 मासी भी करे छॾिजोसि। अरे भाई वञे तो समूरो वञे न, वञे तो समूरो वञे न। ईअं न थिए कि कंहिं शी या कंहिं जो खे ॿुधी करे वरी दिलि अची वञेसि। शी जिनपिंग ऐं जो बाइडन जेके आहिनि असांजा, उन्हनि सां ई कोरोना असां वटि पहुतो अलाए कीअं। त चए थी कि वञे तो समूरो वञे। ईअं न थिए कि कंहिं शी या कंहिं जो जे हुन ते दिलि अची वञे। बुढ़ो चएसि थो कि अरे सभागी तूं हाणे वञी पंहिंजो कमु कर, असां सभु कुछ सोचे रखियो आहे। अरे सभागी तू वञ पंहिंजो वञी कमु कर, असां सभु कुछ सोचे रखियो आहे। 12 मासी खां पोइ जो भी पूरो बंदोबस्त करे रखियो आहे। लगे लगे में उनखे गया साहब छॾे ईंदासीं। लगे लगे में ही उनखे गया साहब वठी वेंदासीं। गया साहब में पिंड भराए सदाई लाइ पिंड छॾाए ईंदासीं। गया साहब में वञी करे सदाई लाइ पिंड छॾाए ईंदासीं। ऐं पिंड छॾाइण लाइ सॼी दुनिया तयार। झटपट काई वैक्सीन कम करे मज़ेदार। असांजो वरराज स्वामी त इझो वेठो आहे तयार। वरी बोड़ी चए थी कि ॿुधो था, ही जेका वैक्सीन सभई वेठा ॻोल्हनि, जेका वैक्सीन सभई वेठा ॻोल्हनि, इहा छा कोरोना जी गर्लफ्रेंड आहे छा? ये जेका वैक्सीन सभई वेठा ॻोल्हनि, इहा छा कोरोना जी गर्लफ्रेंड आहे छा? वरी बुढ़ो चए थो अरे सभागी इहा गर्लफ्रेंड वरी छा थींदी आहे? उहा ई जेका छोरनि खे चरियो करे मारींदी आहे। गर्लफ्रेंड उहा ई आहे जेका छोरनि खे चरियो करे मारींदी आहे। बुढ़ो चए थो हाँ हाँ शायदि ओड़ी कोई हूंदी आहे वैक्सीन, तॾहिं त कोरोना खे मारे सघी आहे। न त अञा बि चङा ई मुल्क बचा हुया हुनखे घुमण लाइ। अहिड़ी हूंदी काई वैक्सीन तॾहिं त कोरोना खे मारे सघी आहे, न त अञा बि चङा ई मुल्क घुमण लाइ बचा हुयसि हुन वटां। पोड़ी चए थी वीचारो नंढो सो कोरोना अलाए काथां भटकी असांजे मुल्क में भी अची वियो। पर ॿुधो जॾहिं आयो हुयो, आयो त आयो, नंढो सो कोरोना अलाए काथां भटकी असांजे मुल्क में अची वियो, पर आयो त आयो, हुन त सॼी दुनिया खे ई हिलायो, ॾाढो तपायो। सचपच हुन ॾाढो तपायो। ॿुधो त ही नंढपण में पंहिंजे शुरूआती ॾींहनि में एतिरो खरियल कोन हुयो। कोड़ी चए थी कि नंढपण में पंहिंजे शुरूआती ॾींहनि में एतिरो खरियल कोन हुयो, वरी भी ठीक हुयो। पाण वेठो फॉरेन घुमे, असांखे भी खोड़ बिज़ी करे रखियईं। कॾहिं थालियूं वॼाए, कॾहिं ताड़ियूं वॼाए, कॾहिं ॾिया वाराए, असांखे खोड़ विंदरायईं। पर विदेशनि में अलाए काथे हिन जी संगत में ख़राबी अची वई। ॾींहं ॿ ॾींहं त ॾिंगो ई थींदो वियो। विदेशनि में हिन जी संगत में अलाए काथे ख़राबी अची वई, अलाए काथे खड़ी ख़राब थियो। ॾींहं ॿ ॾींहं त ॾिंगो ई थींदो वियो। जाते भी खलक मिलसि सिधो उते घुसी वियो। जाते भी खलक मिलसि सिधो उते घुसी वियो। कॾहिं जमातुनि में, त कॾहिं सब्जी मंडियुनि में, त कॾहिं डॉक्टरनि में, कॾहिं नर्सनि में। भाई कोरोना हुयो ॾाढो हिम्मत वारो। भाई कोरोना हुयो ॾाढो हिम्मत वारो। तुलसी खंघ ऐं सर्दी में भी पहुची वियो लिंगन में सारो जो सारो। कोरोना हुयो ॾाढो हिम्मत वारो। तुलसी खंघ ऐं सर्दी में भी पहुची वियो लिंगन में सारो जो सारो। छाजा नेता, छा अभिनेता, छा राणियूं, छा मंत्री, सभिनी जो लॻायई वारो। सभिनी जो लॻायई वारो, ॾाढो ई रिंगो निकितो ई कुंवारो। खाली करायो दफ्तर, बंद थियूं दुकानूं। खाली कराई दफ्तर, बंद थियूं दुकानूं। ट्रेनियूं वेचारियूं बीठी रहियूं बंद, बंद थी वियूं फ्लाइटूं। होटल, पिक्चर, शादी जा हाल सब जा थी विया बेहाल। चङनि जा कम छॾाई,
एतिरो त एतिरो मरण वारनि जा अंतिम दर्शन भी कीन कराई। चङनि चङनि जा कम छॾाई, एतिरो त एतिरो मरण वारनि जा अंतिम दर्शन भी कीन कराई। हू त पोइ भली थी अची मुल्क जी इकोनॉमी में कुछ थोड़ो संभाल थियो, थोरो थोरो कंहिं पीतल त कंहिं सीतल लगायो, थोड़ो जोर हलियो, वरना त थी वियो हो मुल्क जो थोड़ो बुरो हाल। सब थींदी पई पंहिंजे दलदल, पर अची करे बचायो पीतल ऐं सीतल। हाणे वञी अकुल आयो अथसि, हाणे वञी अकुल आयो अथसि, असांजे मुल्क ते हुनखे खोड़ परे वञी भॼायो अथसि। सुईअ जे असर खे हू बि समझी चुको आहे, सुईअ जे असर खे हू बि समझी चुको आहे। हाणे हू सचपच कमज़ोर थी चुको आहे। पर ॿुधो था, हू वेंदे वेंदे छा चई वियो, तव्हां ॿुधो? ॿुधो था, हू वेंदे वेंदे छा चई वियो, तव्हां ॿुधो? हू चई वियो कि लॉकडाउन में अपनायल जुड़ियल परिवारनि खे ऐं पड़ोस ऐं पाड़ेसिरनि खे भुलाए न छॾिजो। लॉकडाउन में अपनायल जुड़ियल परिवारनि जो कल्चर ऐं पाड़ेसिरनि जो कल्चर भुलाए न छॾिजो। पाण में गॾिजी रहिजो परिवार सां गॾु। तॾहिं त असां वायरस ही चई सघंदासीं कि धरती ते इंसान रहनि था प्यारा प्यारा, वायरस जो कोई कम न आहे, हलो हितां, हलो हितां।